पाक चाइना टाउन नादरन बाईपास में वॾे पैमाने ते फ्रॉड खिलाफ़ काल कारोबारी शख़्सियतनि फुरकान लाखानी ऐं उन जे घर भातियुनि खे क़त्ल जूं धमकियूं ॾियण ख़िलाफ़ मेमण ॻोठ में एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें वकीलनि, कारोबारी माण्हुनि, शहरियुनि वॾे तइदाद में शिरकत कई। रैली अवामी प्रेस क्लब पहुची धरणे में तब्दील थी वई। उन मौक़े ते फुरकान लाखानी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पाक चाइना टाउन रिहायशी रथा जो डायरेक्टर दानिश मुश्ताक सैद हाशिम बुखारी ऐं जहान ज़ैब खे व्हाट्सएप ग्रुप में वीडियो ज़रिए क़त्ल करण ऐं ख़ामोश रहण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। हू संदसि 2 करोड़नि खां वधीक रक़म फॿाइण चाहिनि था। असां कारोबारी शहरी आहियूं जिन खे ईमानदारी सां कारोबार करण जो हक़ आहे। ॼाणायल माण्हुनि तरफ़ां मूंखे मुंहिंजे पीउ समेत समूरनि घर भातियुनि खे जान जो ख़तरो आहे। उन मौक़े ते एडवोकेट हबीबुर रहमान, वसीम अहमद शाहणी, MS फराज़, नादर हुसैन खोखर इंकशाफ कयो त डायरेक्टर पाक चाइना रथा जी दानिश मुश्ताक समेत संदनि साथियुनि ख़िलाफ़ कराची जे मुख़्तलिफ़ थाणनि में जलसाज़ी 420F 479 जा केस दाख़िल आहिनि, जंहिंमें जहान ज़ैब आलिम मफ़रूज़ जवाबदार आहे, जॾहिं त दानिश ऐं सैद हाशिम बुखारी ज़मानत ते आहिनि। ॼाणायल ठगनि असांजे क्लाइंट खां 2 करोड़ जी रक़म वठी हड़प कई आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर, पुलिस जे आला अमलदारनि ऐं क़ानून नाफ़ज़ करण वारनि इदारनि सां अपील कई त असांजी क्लाइंट सां थींदड़ ज़्यादती जो इज़ालो कयो वञे। जल्द ई स्कीम ख़िलाफ़ रेवेन्यू खाते, नेब ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि तरफ़ां कार्रवाई कई वञे। कैमरामैन सजाद शाह सां गॾु सिकंदर जोखियो, 9 न्यूज़ मलीर।